एशिया के गरम तरीन शहर जैकाबाद, जिते गर्मी पद 50 डिग्री सेंटीग्रेड का भी मथे वने तो इते मजदूर रोजगार खातिर सिरन के बठन ते कम करण ऐं तनूरन ते मानी पचाइण में मसरूफ़ आहिनि। सख्त गर्मी में पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र जारी रखियूं पिया अचनि। मजबूरी आहे सर, असांजो जेको आहे न सिरण न पूरो ई न थींदो। सॼो ॾींहुं ज़ोरण वणूसि न 400 से 500 को मथे न थींदो, सम्झी न। छा कयूं, गर्मी आहे, कमु नथो थिए, बसि टाइम पास कयूं था। ॾियारी 1100 आहे, बसि मजबूरी आहे सर, कमु न कयूं कयूं काॾियो। ये कमु करिणो आहे न, जेको असां ग़रीबती आहे, कमु पूरो ई न थींदो, यकीन कर टाइम पास कयूं था, इहो मजबूरी खां। मां हिते सराहना तो बठे थे गर्मी में, बस गर्मी दा आहे, बस छा कयूं, बच्चा तो पालना पवंदा, रोज़ी करणी पई थी। 700-800 मिलदा न, बस गुज़र सफ़र कयूं था पंहिंजे बचन जो, बस हाणे रब ॾे तो पिया खाऊं था। बस 700 रुपया कमाईंदा 2 बजे ताईं, बस मज़ो ना आहे, बस बीमारी बड़ी में इन में महंगाई जे करे सभु पूरा थी विया और जेको आहे मज़ो ना आहे। बस हाणे मजबूरी आहे, छा करे माण्हू, ॿियो कमु न आहे अहिड़ो ख़ासि। दुकान ते पींदा त 10,000 महीनो मिलंदो, 10,300 रुपया रोज़ थी वियो, फ़ाइदो न आहे। पोइ हिते पिया आहियूं, हाणे छा कयूं, मजबूरी आहे। हाणे बच्चनि जो पेट पालणो आहे, गुज़ारो करिणो आहे। बच्चनि जी जेका ज़रूरत आहे न, उहा हर हाल में असांखे पूरी करणी आहे। पूरा ही ना है, बस महंगाई आहे, छा कयूं, मजबूरी आहे। बस हाणे काॾे वञूं, शहर में भी 800 रुपया ॾींदो मिस्त्री, शाम ते 8 बजे ते लोड़ाईंदो, फ़ाइदो न आहे। बीमार ते सीमेंट खणी आहे, रेती खणी आहे, बजरो खणी आहे। हुकूमत कुझु असांखे ॿुधाए ई नथी, काश ते छा मुतालबो कयूं, कोई ॿुधण जे लाइ तयारु ई न आहे। असां ॿुधायूं था त बसि बुख ते असां बीठा आहियूं, पाणी बि गरम आहे, हिते पियो आहे पाणी पींदो था, पाणी बि हिते गरम आहे। पर बीमारी में जेके 2-3 लखी विया, कर्ज़ वर्ज़ पटे मड़े लाहींदासीं आस्ते आस्ते, हाणे छा कयूं, त सेठ थोरे ॾींदो असांखे। ॾींहुं गरम थी वियो, किरी पिया, ॾींहुं लॻी वियो, थैली ॿेलियूं हणे त पंहिंजो पाण कंदासीं हर्ष। क़यामत ख़ेज़ गर्मी, लू ऐं सख़्त मौसमी हालतनि जे बावजूद जैकाबाद जा रहवासी पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि, जेकी मेहनत, हिम्मत ऐं हौसले जी हिकु मुनफ़रद मिसाल बणियल आहिनि। हाकिम अली, सिंध वॉइस, जैकाबाद।